लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मति सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत ता सभिनी जो स्वागत है न सत्संग में। श्री रामचरितमानस तैं असां सत्संग करे रहिया आहियूं सिंधीअ में। शुरू में
मंगलाचरण आहे उहो ई हली रहियो आहे। उन ई मंगलाचरण में सत्संग जी महिमा हली रही आहे। तुलसीदास चए थो, मति कीरति गति भूति भलाई, जब जय जतन जहां जेहि पाई, सो जानब सत्संग प्रभाव, लोकऊं बेद न आन पाओ। हिन लोक में कहीं भी अगर बुद्धि हासिल कई या सुमति मत या कीरति कंहिं जो यश थियो आहे, कीर्ति या कंहिंजी सुठी गति थी आहे, सदगति या भूति माना ऐश्वर्य मिलियो आहे या का सुठाई मिली आहे, सुठा गुण कंहिंमें आहिनि, त इहे पंजे ॻाल्हियूं सत्संग सां ई मिलंदियूं आहिनि। कोई चए कि छा बिना सत्संग जे इहे शयूं नथियूं मिली सघनि, त तुलसीदास चए थो ॿियो कोई उपाय ई कान्हे। बिना सत्संग जे इहे शयूं अॼु ताईं न कंहिंखे मिलियूं आहिनि न मिलंदियूं। मति कीरति गति भूति भलाई, सो जानब सत्संग प्रभव, लोकऊं भेद न आन पाओ। बुद्धि बिना सत्संग जे मिलंदी किथां? इहो मां उन ॾींहुं बि चयो, विनम्रता सां चयो, कोई ईर्ष्या सां न, कि अगरि तव्हां सालनि खां सत्संग में वञो पिया था पर तव्हांखे बुद्धि अञा न मिली, सुमति, त उहो सत्संग न आहे। विवेक न मिलियो, अगरि सुमति न मिली, सुठी मत न मिली, तव्हांखे कीर्ति न थी, सत्संग में वञण खां पोइ पाण बेइज़ती थिए, ज़लील थियो, गत न थी, विभूति बि न मिली, भलाई बि न थी, ऐं चओ बि था असां सत्संग में वेंदा आहियूं, त चेक कयो न थोरो कि सत्संग में वेंदा आहियो या किथे ॿिए हंधि वेंदा आहियो। पोइ असां ॿुधी चुका आहियूं कि सत्संग कंहिंखे चइबो आहे? जिते सत्य जो संग हुजे। सत्य स्वीकार, जेका वस्तु स्थिति आहे उहो ई। असां में दोष आहिनि ऐं असां उहे स्वीकार कयासीं त इहो बि सत्य आहे ऐं इहो सत्संग आहे। कोई केतिरो बि पापी मां पापी हुजे, अजामिल गंका, इहे अगरि एतिरो चयो ई हुअनि कि असां कामी आहियूं, असां पापी आहियूं, असां खल आहियूं, पर हे प्रभु परमात्मा, तराजूअ जे हिकु पलड़े में असांजा अवगुण रख ऐं तराजूअ जे ॿिए पलड़े में तुंहिंजी कृपा रख, त तुंहिंजी कृपा वारो पलड़ो भारी थींदो। असांजा पाप, असांजा अवगुण त तुच्छ आहिनि तुंहिंजी कृपा जे अॻियां। तुंहिंजी कृपा वॾी आहे, तुंहिंजो नाम वॾो आहे, तूं वॾो आहीं। त उहे तरी विया, छो त उन्हनि सत्य स्वीकार कयो, क़बूल कयो कि असां आहियूं त आहियूं। कलयुग में छा थी रहियो आहे? गंगा हीरोइन ठही रही आहे, वेश्या हीरोइन ठही वई आहे ऐं सभिनी जी रोल मॉडल थी वई आहे, नौजवाननि छोकिरियुनि जी। चोर उचको नेता ठही वियो आहे मंत्री पदनि ते, ऐं बिल्कुलु मञण लाइ तयारु कोन्हनि इहे कि असां में अवगुण आहिनि। त सत्संग जो पहिरियों लक्षण आहे सत्य, स्वीकार, एक्सेप्ट, कि हीअ शइ आहे त आहे, मां हीअं आहियां त आहियां। इहो ई अॻे मुश्किल थी वियो अॼु। ऐं जिते ईअं वरी थिए थो, असत्य संग थो थिए, सत्संग न असत संग
उते इहे ई 5 शयूं मिलन बि थियूं त ॿिए रूप में। जीअं कुझु पंथ आहिनि, सत्संगी पंथ ग्रुप आहिनि, नालो सत्संगी ग्रुप, ऐं 5 शयूं नज़र बि ईंदियूं, पर इहो कोई कोन चाहींदो कि असांखे इहे 5 शयूं इन रूप में मिलनि, पर हू ख़ुशि लॻा पिया आहिनि। मत त मिली रही आहे उन्हनि खे ॿुद्धि, पर कहिड़ी चालाकीअ वारी ॿुद्धि। जलेबी सत्संग ई खणो, जलेबी ज्ञान जा सत्संग ग्रुप, चालाकी ॾिसो, कूड़ ॻाल्हाइण त सिखी वयूं, ऊंचियूं ऊंचियूं ॻाल्हियूं करण त सिखी वयूं न, मत त अची वई। कीअं सफ़ाईअ सां पंहिंजी ॻाल्हि ढकणी आहे, कीअं ॿिए खे बुरो साबित करिणो आहे, लोभ हूंदे, मोह हूंदे, अहंकार हूंदे बि ॾेखारिणो कान्हे कि मूं में इहे सभु आहिनि, उहे ढके करे पाण खे सुठो ॾेखारणु, इहा मत त मिली वई उन्हनि खे। पर इहा मत छा तव्हां ऐं असां चाहींदासीं छा? अहिड़ी मत ॿुधी न खपे असांखे। कहिड़ी ॿुधी खपे? सभना जिया का हिकु दाता, सो में विसरे न जाई, घुरा हिकु देह बुझाई। त ख़राब मत बि मिली रही आहे उन्हनि खे सत्संग मां ई, छो त उहो सत्संग कान्हे, असत्संग आहे। मत कीर्ति मिली रही आहे जलेबियुनि खे, पर कहिड़ी उहा तव्हां ऐं असां न चाहींदासीं। सीट मिली वई उन्हनि खे, कंहिंखे उते ई सम्मान मिली वियो कि इसका निश्चय पक्का है, आजकल केवल 3 लोगों को अवार्ड दिया है ये वाला, एक इसको, एक इसको, एक इसको, बाकी तो अभी कतार में है। कीर्ति यश उते ग्रुप में रुगो कि देखो ये निर्मला है, निर्मला को कितना अच्छा याद है, ज्ञान कितना अच्छा याद है। हाँ, ज्ञान छा यादि करण जी ॻाल्हि आहे छा? पर वो यादि करण ते बि इनाम, तारीफ़, कीर्ति। ऐं ॿाहिरि बि इहे ॿिए ग्रुप जा टकराइनि त हिक ॿिए खे वरी तारीफ़ कनि, त इहा बि कीर्ति। ऐं जेका कमला जहिड़ी हुजे उनखे इग्नोर कि छोटे लोग हैं ये, ऊंचा सत्संग छोड़ दिया। त कीर्ति त मिलेनि थी, पर इहा कीर्ति केरु चाहींदो? असांखे त न खपे, तव्हांखे बि न अहिड़ी कीर्ति। गत, जलेबियुनि में गति बि जेका आहे ॾाढी दुर्गति थी आहे सभिनीनि जी। जलेबियुनि जीवन भर ज्ञान जी जिन जलेबी ठाही, अंत उन्हनि जी ॾाढी ख़राब थी। सालनि जा साल बेड ते परेशान थी करे गति इन्हनि जी ॾाढी दुर्गति थी। पर ॿुधायनि छा? सदगति। ॿुधायनि सदगति, त सत्संग में वञण वारनि खे, उन असत्संग में वञण वारनि खे लॻे थो कि यहाँ हमारी सदगति होगी, गत हो गई हमारी, अब हमें इसके अलावा और कोई नहीं चाहिए। इन खां पोइ केॾा वञनि ई कोन था। हिकु दफ़ो जलेबियुनि में फासण खां पोइ निकिरणु मुश्किल आहे। त उन्हनि जी दुर्गति थिए थी, पर उनखे गत थियूं सम्झनि। अच्छा, विभूति, ऐश्वर्य, मकान, कार, असत्संग में आम माण्हुनि खे त इहे कोन मिलिया, बसि हुननि खे मिलिया जेके सीटुनि ते वेठल आहे, जेके सत्संग कनि, दादियूं दीदियूं जलेबियूं, उहे कार में ईंदियूं, उन्हनि जा महल ठही विया। विभूति, उन्हनि जूं ड्रेसूं, उन्हनि जूं कारूं, इहे चकाचौंध थी वियूं। विभूति त आहे, पर इहा केरु चाहींदो कि रुगो जंहिंजो सत्संग था ॿुधूं उन वटि हुजे, असां वटि न हुजे। हिकु त चए पियो इन्हनि जलेबियुनि में मां इहो बि ॾिठो आहे कि गुरूअ जो नालो यादि कान्हे, पर जंहिंजो घर आहे न, महल बंगलो, उनजो नालो यादि आहे। हिकु चए पियो मूंखे, मां बि सत्संग में वेंदो आहियां। चयोमांसि कहिड़े सत्संग में? चेरे हू कोन्हे केसवानीअ जो हाल,
केसवानीअ जो पियो चए। त मां चयो कहिड़ो? पोइ मां चयो अरे हा उहो त हुननि जो आहे, मां नालो ॿुधायोमांसि फलाणी दादीअ जो आहे उहो। चए अलाए उहो मूंखे यादि कान्हे, केसवानीअ जो हाल यादि आहे मूंखे। केसवानीअ जो इन जो मतिलबु उन्हनि खे छा पियो थो नज़र अचे, उहो हाल विभूति। ऐं बैरागढ़ में बि हिकु चई अयोध्या नालो कयईं, जीअं अयोध्या में मां वेंदी आहियां, कहिड़ो सत्संग थींदो आहे, छा थींदो आहे, तव्हां में घणो जागृति आई, उहो न पुछो, मां अयोध्या वारे में वेंदी आहियां। त इन जो मतिलबु आहे विभूति त आहे, ऐश्वर्य त आहे, पर ख़ुदि खे कान्हे, उहो उन्हनि सीटुनि ते वेठल वारनि खे आहे। हीअ रुगो ॾिसी ख़ुशि थी हली ईंदियूं आहिनि। ऐं कोई प्रश्न बि पुछण वारो न, एतिरो सुम्ही चुकियूं आहिनि कि एतिरो प्रश्न बि न पुछंदियूं आहिनि कि जॾहिं असांखे तव्हां जोड़ियव तॾहिं छा चई करे जोड़ियो हुअव, ऐं हाणे तव्हां छा था चओ, इहो कोई पुछे कान थो। पहिरीं इहो चई करे जोड़ियो वियो कि तव्हांखे कुझु बि ॾियणो कान्हे ऐं हिते तव्हांखे कुझु बि करिणो कान्हे, तव्हां बसि ईंदा, अहिड़ो अद्भुत ज्ञान अथव, ॿुधी करे तव्हांजी मुक्ति थी वेंदी। वाह भाई, सभु अची विया, जुड़ण लॻा। जुड़ण खां पोइ 5-10 साल थी विया, मुक्ति किथे थी, भलाई किथे थी? त चवनि अभी निश्चय कच्चा है तुम्हारा, अभी बहुत टाइम लगेगा। तो ये पहले क्यों नहीं बोला जब एडमिशन दे रहे थे? तॾहिं किथे चयव कि 15 साल या 20 साल लॻंदा ऐं पोइ बि गारंटी कान अथव कुझु हासिल थिएव या न? कोई पुछे न इहो, पर ही सुम्ही चुका आहिनि। हिननि खे पूरी तरह सुम्हारियो वियो आहे ऐं ख़ुदि सुम्हिया आहिनि भीड़ ॾिसी करे। त उते इहे ॻाल्हियूं आहिनि, उहे बि डुप्लीकेट। मती आहे डुप्लीकेट, कीर्ति आहे डुप्लीकेट, गति आहे डुप्लीकेट, भूति विभूति आहे हवाई माया वारी, ऐं भलाई आहे डुप्लीकेट। छो त उहो सत्संग कान्हे, असत्संग आहे। ऐं असत्संग जी निशानी इहा ई आहे कि उहो तव्हांखे लोभ ॾींदो या भय ॾींदो, या प्रलोभन ॾींदो या भय ॾींदो। कल्ह ई ॻाल्हि निकिती, नौजवान छोकिरो गुज़ारियो आहे पाड़े में, त उन लाइ चइनि पाठ रखो गुरु ग्रंथ जो। इहा सुठी ॻाल्हि कि नौजवान में न त केॾे नेतागिरी गॾु थींदी आहे कि घरड़ जो ई रखाइणो पवंदो, छो त नौजवान हो। उन्हनि हितां ई ॿुधो आहे कि पाण गुरूअ जो सुठो पाठ आहे, छो त सम्झाणी आहे, स्पष्ट आहे। ऐं घरड़ में छा आहे, अहिड़ियूं ॻाल्हियूं, ऐं जेको ॿुधाए थो उहो ज़िमेदारीअ सां कोन थो ॿुधाए, ब्राह्मण। छो त हू ख़ुदि उहे उनजे विपरीत कर्म करे पियो थो, ब्राह्मण बि। जिन कर्मनि सां नरक तैयार थियणु खपे, ब्राह्मण ख़ुदि उहो ई पियो थो हिंसा मतिलबु इनडायरेक्टली करे पियो थो। त मूंखां पुछो कएं त मां एतिरो ई चयो कि इहे जेके नरक जी ॻाल्हि आई आहे, नरक सुर्ग जी, इहा सिर्फ़ु एतिरी आहे जीअं कि ॿार खे थोरो ॾकाइण लाइ चइबो आहे कि ॿाहिरि न वञजां, शेर बीठो अथई, ॿाहिरि वेंदे त भालू चक पाईंदई, त ॾकाइण लाइ चइबो आहे न, ताकी घर वेठो हुजे ऐं चुपचाप होमवर्क करे। त ईअं इहा व्यवस्था कई वई कि माण्हूअ खे थोरो ॾकाए करे पाप खां रोकियो वञे ऐं धर्म जे तरफ़ प्रेरित कयो वञे। त उन लाइ उहो गरुड़ पुराण ॿुधाइण वारे खे एतिरो जागरूक हुजणु खपे कि अॼु जे ज़माने में मूंखे केतिरी मात्रा में ॾकाइणो आहे। यार ॾिसो, भॻवान त ॾकाईंदो कोन, इहा त सिधी सही ॻाल्हि आहे, एजेंटनि खे छॾे ॾियो। भॻवान जंहिं असांखे कृपा करे मनुष्य जनम ॾिनो ऐं अलाए घणा असांजा पाप इग्नोर करे छॾियईं, माफ़ करे छॾियईं, प्यार ई कंदो आहे,
वो असांखे नरक में विझंदो, कढ़ाईअ में, तेल में। मुरारी बापू चवंदो आहे कि अचे किथे आहे, ॾेखारियो नरक किथे आहे। हेॾा मथे वैज्ञानिक विया आहिनि, चंड ताईं पहुची विया, मंगल ताईं पहुची विया, हुननि में त चयो वियो हो मथे आहे, नरक किथे आहे मथे। ऐं नरक इहो आहे जेॾी महिल कोई कंहिंजे प्रति षड्यंत्र कंदो आहे, कोई कंहिंजे प्रति साजिश कंदो आहे, उहो नरक आहे। कोई ईर्ष्या में ॿरंदो आहे, उहो नरक आहे। ऐं हिते ई जेको कर्मनि जो फल माण्हू दुख भोगे पियो थो, इहो ई नरक आहे। हॉस्पिटल में नरक आहे। त इहो डपु ॾिनो वेंदो आहे सिर्फ़ु इन लाइ कि रोकियो वञे, पर एॾो थोरी ॾिबो आहे कि माण्हू केॾांहुं वञे ई न। ॿियो प्रलोभन बि ॾिनो वियो आहे शास्त्रनि में कि ही कमु कंदे त ही फल मिलंदई, सुर्ग मिलंदई। उहो बि इन लाइ कि इन ई बहाने जीअं ॿार खे चॉकलेट ॾेई करे होमवर्क कराए वठिबो आहे, तीअं ई लालच ॾेई करे भॻवान सां जोड़बो आहे। पर जलेबियुनि त अहिड़ो कमु करे छॾियो कि सिर्फ़ु ॾकाइणो आहे या लोभ ॾियणो आहे। ऐं छाजे करे? पंहिंजो ग्रुप बचाइण जे लाइ। त उहो सत्संग न आहे, असत्संग आहे। पर असां हिते महिमा ॿुधी रहिया आहियूं सत्संग जी। ही चर्चा ज़रूरी हुई करणु, ताकि पहिरीं इन मां जिंद छुटे, असत्संग मां जिंद छुटे, ऐं पोइ सत्संग जी पाण महिमा ॿुधूं। सत्संग उहो आहे जंहिंमें सत्य आहे, उहो अनेक प्रकारनि सां थींदो आहे। मुरारी बापूअ जे हिसाब सां सत्संग अगरि नथो मिले पाण खे शुद्ध सत्संग, त ॿिया बि सत्संग जा प्रकार आहिनि। पहिरियों, मन सां सत्संग थींदो आहे, पंहिंजे ई मन सां, अकेले में, एकांत में। जो तुलसीदास पंहिंजे मन खे हीअ कथा ॿुधाई आहे, पंहिंजो पाण सां ई ॻाल्हायो अथई, मन सां सत्संग। ऐं रामचरित मानस में इन जी मिसाल आहे अहिल्या। अहिल्या जो पति गौतम, पर संत पति हूंदे बि कॾहिं उन सां गॾु सत्संग कोन थियो। ईअं थींदो आहे, पति संत हुजे, विद्वान हुजे, ज्ञानी हुजे, सत्संग कोन थी सघंदो आहे, नज़दीकी आहे न। अहिल्या जो सत्संग कोन थी सघियो गौतम सां, पर जॾहिं पोइ घटना थी, इंद्र आयो अहिल्या वटि गौतम ऋषि जो रूप धारण करे, त गौतम ऋषि श्राप ॾिनईसि, पत्थर वञी थी। त जॾहिं अकेली थी वई न अहिल्या, अकेलो जॾहिं ॾिठई, निर्जन छॾे हलिया विया, इंद्र बि हलियो वियो, गौतम मुनि बि हलियो वियो, सभु छॾे हलिया विया। पोइ हुई त सही भली पत्थर रूप में, पर हुई त सही त हीअ मन सां पई पोइ ॻाल्हाए, पंहिंजे मन सां। रामचरित मानस में मन सां सत्संग कयो आहे अहिल्या, माना पंहिंजो पाण सां एकांत। पोइ हुनखे राम मिलियो, राम अची हुनजो उद्धार कयो। त मन सां बि सत्संग थींदो आहे। ॿियो, मूर्तीअ सां सत्संग थींदो आहे। असां मंदर में मूर्ति वञी ॾिसूं केवल भॻवान जी, उन सां ॻाल्हियूं ॿोलियूं कयूं, ऐं ईअं थींदो आहे। मूर्ति सां ॻाल्हाइण सां परिणाम बची वेंदो आहे, त इहो बि सत्संग आहे, मूर्तीअ सां सत्संग। मंदर सां सत्संग थींदो आहे, कंहिं मंदर में वञूं, रुगो वेही रहूं, मंदर जो दर्शन कयूं, मूर्तियूं मंदर जूं ॾिसूं, वातावरण ॾिसूं, छा छा आहे, इहो बि सत्संग आहे। मंत्र सां बि सत्संग थींदो आहे। असां कोई मंत्र जपियूं,
राम सुठे मां महामंत्र त आहे राम। रामायण में विभीषण जो मंत्र जपियो आहे। रहंदो हो रावण वटि, चारों तरफ असुर राक्षस, पर तब राम जो उनखे सहारो, राम नाम, उन सां उनजो सत्संग थींदो हो। हनुमान भी वायड़ो थियो, यहाँ कहाँ कर सज्जन वासा। हिते सज्जन माण्हू किथां अची वियो, राम जपण वारो। त विभीषण चयो हुयसि कि मूंखे ॿियो कोई सत्संग जो हिते साधन कान्हे, सत्संग नथो करे सघां, मां बसि मंत्र राम नाम जपींदो आहियां, इहो ई सत्संग थी वेंदो आहे। तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना। त मंत्र भी सत्संग आहे, मंत्र जपण भी सत्संग आहे। कंहिं महात्मा जो उपदेश भी सत्संग आहे। ऐं उन जी मिसाल आहे शबरी। मतंग ऋषिअ जो सानिध्य मिलियो, गुरु हो, उन जो उपदेश शबरीअ खे मिलियो त सत्संग थी वियो। मौन सत्संग भी थींदो आहे। मौन, चुप, मूक। तव्हां हींअर थोड़ी देर महसूस कयो बिल्कुलु चुप वेठा आहियो, त इहो भी सत्संग अथव। पर कोई अनुभव करे त इहो भी मौन सत्संग। हिकु शेर शाइरी आहे कि कंहिं तोखे चयो कि मार्गदर्शन करण लाइ ॻाल्हाइण भी ज़रूरी आहे। ईअं उन जो अर्थ इहो आहे कि कंहिं तोखे चयो कि मार्गदर्शन करण जे लाइ ॻाल्हाइणो पवंदो आहे। अरे मील जे पत्थर वांगुरु चुप रही करे भी मार्गदर्शन थींदो आहे। मील जो पत्थर सम्झंदा आहियो न, विच हाईवे रोड ते मील जो पत्थर, उन केॾी वॾी उहो मार्गदर्शन कंदो आहे कि जयपुर बाक़ी हेतिरा किलोमीटर अथव। हू चुपचाप वेठो आहे पर मार्गदर्शन करे छॾियईं। त ज़रूरी कान्हे ॾाढो ॻाल्हाए करे मार्गदर्शन कजे, चुप रही करे भी। कंहिं संत साधुअ सां गॾु अगरि वेहण जो अवसर मिले ऐं उहो चुप वेठो हुजे त ईअं न सम्झिजो कि चुप वेठो आहे, उहो भी सत्संग आहे। इहा भाषा आहे मोरारी बापूअ जी, मौन सत्संग। सिंधियाणियूं आहियो न तव्हां चवंदा चल चल कुछ बात कर ही नहीं रहे, चल चल चलते हैं, कुछ बोल ही नहीं रहे, हम क्या करें। चवंदा आदत पयल है या तो नचण जी या बक बक ॿुधण जी। हाँ अब सही है, कुछ बोला ना इन्होंने, भली समझ में नहीं आया, लेकिन अब लगा कि आना सार्थक हुआ। अरे मौन सत्संग भी करे ॾिसो। मुक्त सत्संग, ये सब मोरारी बापूअ जा। हाँ सब मैं सां। मुक्त, मुक्त सत्संग जो अर्थ आहे कि जंहिं सत्संग में श्रोताउनि खे भी आज़ादी हुजे, श्रोता भी ॻाल्हाए सघे, श्रोता खे ईअं न लॻे कि ॿधिजी वेठो आहियां। मुक्त, हा ॿुधंदो रहे मर्यादा सां। मुक्त जो इहो अर्थ कान्हे कि अच वञ करे चए मुझे हमारे बाप का राज है, घुमे फिरे चए मुक्त आहियूं असां। न, सत्संग मुक्त, वीचारनि जी मुक्ति, थोपण न हुजे जिते, त मुक्त सत्संग। ॿियो वरी हिकु ॿुधाई मोरारी बापूअ, माउ सां सत्संग। माउ त प्रथम गुरु थींदी आहे। उहा माउ ॿार खे जहिड़ो चाहे तहिड़ो ठाहे सघे थी। त भाग्यशाली हूंदा आहिनि उहे ॿार जिन खे माउ संत ठाहींदी आहे। गोपी चंद खे ठाहीं, ॿिए भी मिसाल आहिनि कि माउ संस्कार ॾे ऐं पुटु संत ठही वञे माउ सां। हा मदार सां, उहा भी आहे। त मन सां सत्संग थींदो आहे, महात्मा सां सत्संग थींदो आहे, मंत्र सां, मंदर सां, मूर्तिअ सां, मौन सत्संग।
मुक्त सत्संग माओ सां सत्संग। ख़बर कीअं पए कि सच में सत्संग कयोसीं, जॾहिं ही शयूं मिलनि, मति कीरति गति भूति भलाई, मतलब सुठियूं वारियूं मिलनि, मति सुठी कीर्ति। अॼु जे समय में बुद्धि जेका आहे सा नष्ट कोन थी आहे, भ्रष्ट थी वई आहे। माण्हूअ जी बुद्धि नष्ट कोन थी वई आहे, चालाक थी वई आहे, भ्रष्ट थी वई आहे, स्वार्थी बुद्धि थी वई आहे। तॾहिं उहे माण्हू पंहिंजे कल्याण जी चिंता न करे स्वार्थ वारे सत्संग में वञे थो, जिते उनखे कीर्ति मिले, जिते उहो हाईलाइट थिए। ॿी निशानी, मां जीअं मूर्तिअ जी ॻाल्हि कई, मूर्ति ॾिसी करे अगर सद्भाव तो उत्पन्न थिए त समझो असांजो मूर्तिअ वारो सत्संग थी वियो। इहो ॾाढो वॾो विज्ञान अथव, जीअं उन ॾींहुं मां चयो अध्यात्म विज्ञान। तव्हां जलेबियुनि जे उन जेको वॾे मां वॾो उन्हनि जो वॾो मां वॾो गुरु आहे, उनजो फोटो ॾिठो अथव? तव्हां न ॾिठो अथव? तव्हां ॾिठो अथव? तव्हां जलेबियुनि जे जेको पहिरियों गुरु जितां शुरू थियो पंथ, उनजो फोटो मिली वेंदव, ऐं उन खां पोइ वारियूं बि जेके आहिनि दीदियूं दादियूं, तव्हां उन्हनि जो फोटो ॾिसंदा, उन्हनि जो फोटो ॾिसी करे अगरि जेंट्स हूंदो त उनखे इहे वाइब्रेशन्स ईंदा कि कोई व्यापारीअ जो मां दर्शन पियो थो कयां, कोई सेठ माण्हू, सेठ साहब व्यापारी पैसे वारो, उहे वाइब्रेशन्स ईंदा, ऐं उन वाइब्रेशन सां हिन खे उहा ई इच्छा थींदी करण जी, व्यापार करण जी। उन्हनि जलेबियुनि जी दादियुनि जा फोटो लेडीज़ ॾिसंदी त उनखे वाइब्रेशन्स इहे ईंदा कि मां बि हिकु पैसे वारी थियां। बाक़ी मूर्तिअ जो छा विज्ञान थींदो आहे, छो फोटो घर में रखिबो आहे? छो त उहो फोटो जेको ॿुधाए थो उहो ई असां में संस्कार अची वेंदा। त इन लाइ इहा चॉइस आहे उन्हनि जी कि उनजो फोटो रखिबो दादा जो, त असां बि, ऐं शायदि व्यापारी हो पहिरीं, है न, हीरनि जो बिजनेसमैन हुआ, त उहो बिजनेस हिन में सत्संग में खणी आयो कि हिते बि बिजनेस खोलियां। त तव्हां ध्यान सां ॾिसो, हर कंहिंजो फोटो हर कंहिंखे भॻवान न चवंदा कयो। हुनजी मंशा समझो कि हू छो थी भॻवान चए, उनखे छो त व्यापारी गुरु खपे, हुनखे अहिड़ो ई भॻवान खपे जेको उन जो संसार में कारोबार वधाए। ऐं वधिया आहिनि माण्हुनि जा, जिन उहे फोटो रखिया आहिनि हिननि जा, सच में उन्हनि जा कारोबार वधी विया, छो त गुरूअ मां ई उहा ख़ुशबू थी अचे कारोबारीअ जी। त हर कंहिंजे संत जे फोटूअ जो हिकु वाइब्रेशन थींदो अथव, सभु ॻाल्हि बराबरि न थींदी अथव। तव्हां चओ सभिनि में साईं थो वसे, अच्छा तव्हां मोरारी बापूअ जो फोटो रखो, किथां मिलेव त नेट ते अनेक मिली वेंदव। स्वामी राम सुखदास जो फोटो कोन मिलंदव, उन त मना करे छॾी हुई। स्वामी राम सुखदास जो फोटो किथे बि कोन मिलंदव। मोरारी बापूअ जो मिली वेंदो। त मोरारी बापूअ जो फोटो घर में रखो। मां रुगो प्रयोग करण लाइ थो चवां। ऑटोमेटिक तव्हांखे उन संत जा सहजता ऐं सरलता वारा, प्रेम वारा, सत्य वारा, प्रेम करुणा वारा गुण नज़र ईंदा फोटूअ मां। केवल तव्हां में पोइ उहो प्रगट थियण लॻंदा। बाबा श्रीचंद जो फोटो लॻाईंदा त तव्हांखे हिकु धूणो, हिकु तपस्वी, हिकु झंगल जो सीन, इहे वाइब्रेशन्स ईंदा, जेका सच्चाई आहे। गुरु नानक जो ॾिसंदा, गुरु नानक में बि अलॻि अलॻि फोटो अथव। इहो यादि रखिजो, अगरि गुरु नानक खे मञींदा आहियो त तव्हांजी पसंदि जो फोटो कहिड़ो आहे उहो ई लॻाइजो, कहिड़ो बि न।
ॾिसो कंहिंखे पसंदि ईंदो कि उहो नाम खुमारी चढ़ियल आहे गुरु नानक जे अखियुनि में, उहो मूंखे पसंदि आहे, उहो ई मां लॻायो ऐं जिन घुरियो मां उन्हनि खे बि ॾिनो आहे उहो फ़ोटो, अखियूं बंदि ऐं तिरछो साइड में। इहो मुंहिंजी पसंदि आहे कि उनजे अखियुनि में खुमारी नज़र अचे थी, असां सां मतिलबु ई न उनखे, हू परमात्मा जे हुन में डूबियल आहे, पर असांखे वाइब्रेशन्स पिया था मिलनि। के फ़ोटू हूंदा आहिनि हीअं करे आशीर्वाद ॾेई वेठो आहे गुरु नानक, के फ़ोटू आहिनि थोरो गुस्से में पियो थो निहारे, के फ़ोटू हूंदा आहिनि कि उदासीन दुखी टाइप गुरु नानक। तव्हांखे जहिड़ो खपे ओढ़ो ई रखिजो, ऐं ज़बरदस्ती त बिल्कुलु न रखिजो कि ले अपना कुलगुरु ये है, ये ले इसका फ़ोटो रखने से सब ठीक हो जाएगा, न। जिन सां मैच मन मिले, कंहिंसां मिलंदो अथव? गुरु नानक सां। अॼु उते मां चयो सत्संग में करन वटि कि अगरि तव्हां अहिड़े संत जे चक्कर में रहिया जेको तव्हांजे हिसाब सां हुजे, हिते ई खिल थी अचे कि तव्हांजे हिसाब सां हुजे संत, त उहो छाजो संत? जेको तव्हांजे नज़र में पास थिए। हद आहे यार। अगरि इहो सोचव कि मुंहिंजे हिसाब जो हुजे, मुंहिंजे हिसाब सां हले, निवड़त में हुजे, मर्यादा में ॻाल्हाए, शालीनता सां ऐं निहारे ई न, त तव्हां छुटा, तव्हां फासी वेंदा ग़लति। छो त उहो ओड़ो रूप धारण करे अची वेही रहंदव जहिड़ो तव्हां जंहिंखे मार्क्स ॾियण वारा आहियो, पोइ मार्क्स न, पोइ त अलाए छा छा ॾेई छॾींदा, धन दौलत बि ॾेई छॾींदा। ॿुधाए पई कि हिकिड़े संत जे पुठियां हिकिड़ो हिन जो माइट सभु दुकान बुकान लुटाए छॾियईं, हाणे नौकरी पिया था कनि, छो त उहो ई मिठो मिठो ॻाल्हाए करे। पर जेको तव्हांजे हिसाब सां न हुजे ऐं मस्ती कंदो हुजे, सहज थोरो विवेक खपे हुन लाइ कि तव्हांजो मन चए कि यार हिते मूंखे इच्छा थी थिए, हिते मूंखे सुठा वाइब्रेशन्स मिलनि था, त उते सम्झिजो सत्य आहे। त फ़ोटूअ जो विज्ञान थींदो अथव, तव्हां कंहिंजो फ़ोटू था रखो घर में, ऐं अगरि तव्हां कंहिंजो बि फ़ोटू चॉइस करे रखियव ऐं मां ॾिठो फ़ोटू, त मां ॿुधाए छॾींदुमि तव्हांजी मंशा कहिड़ी आहे, तव्हांजी चाहना कहिड़ी आहे, तव्हां गुरु छो कयो अथव, इन में श्रद्धा छो अथव। हाणे मां ॿाहिरियूं ॻाल्हियूं न ॾिसंदो आहियां कि हमें तो कोई कामना नहीं, कोई लालच नहीं, बस गुरु का नाम है वही जपते हैं, मां इहो न ॾिसंदो आहियां। मां गुरूअ जो फ़ोटू ॾिसंदुमि ऐं तोखे ॾिसंदुमि, मां सम्झी ऐं पुछंदुमि घणा सालनि खां इहो आहे तव्हांजो रिश्तो, सम्झी वेंदुमि हिन मां कहिड़ा फ़ोटूअ मां वाइब्रेशन्स था अचनि, हीअ कहिड़ी हूंदी, ॿाहिरां भले कुझु बि ॾेखारे, सम्झी वेंदुमि हिन जी चाहना कहिड़ी आहे। ऐं इहो मूंखे किथां मिलियो आहे, इहो विवेक। हो बिन सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। बिन सत्संग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोई, राम कृपा बिन सुलभ न सोई। बिन सत्संग
विवेक न होई। अगली चौपाई इहा थी अचे। सत्संग जी महिमा में तुलसीदास ॿुधाए थो कि सत्संग सां असां ॿुधोसीं धर्म अर्थ काम मोक्ष त मिलंदो ई आहे, मति कीरति गति भूति भलाई भी मिलंदी आहे, पर हिक शइ अञा भी मिलंदी आहे ऐं उहा ॾाढी अनमोल आहे, जंहिंखे चइबो आहे विवेक। विवेक विवेक ॾाढी वॾी शइ अथव। भले ॿियो कुछ मिले चाहे न मिले, विवेक मिलणु ज़रूरी आहे। विवेक जो अर्थ आहे पहचान। विवेक जो अर्थ आहे सूझ, समझ, अकुल। अकुल त आहे, माण्हू अकुल त वारो त आहे पंहिंजे, अगरि पंहिंजे लाइ, पर विवेक मां ॾाढनि जो ॾिठो आहे यार, वॾनि जो संतनि जो भी विवेक चुकिजी वेंदा आहिनि। मंच ते वेठा आहिनि, छा था ॻाल्हाइनि, पोइ या त उहो ई कि पंहिंजो कमु हुजे त विवेक अची वेंदनि, ऐं हिते सायो करे शायदि भ्रमित करण लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा हूंदा कंहिंखे। मां अविवेक जिन जो ॾिठो आहे न, इहो मां तो चवां, पर इहो अहंकार वारो मां न आहे। ऐं मां उहा भाषा त यूज़ नथो करणु चाहियां कि हिन दास जेको ॾिठो आहे, ॾाढा कंदा आहिनि न ईअं, इस दास ने, जीअं रिंकू भाई साहब हाणे कुझु अलाए छा चयो अथई झूलेलाल जे नाले भॻवान जे, हाणे त सभु सिंधी पुठियां पइजी विया अथसि, कैसा कैसे बोला, गाली कैसे दी, गार खून ॾिनी अथई, मतिलबु बोला कैसे। त हुन पंहिंजी सफ़ाईअ में चयो अथई, इस दास ने कभी ऐसा नहीं कहा। त सिंधी मायूं चरियूं, भई केॾो मिठो थो ॻाल्हाए, केॾो प्यार सां, त तव्हांजे लाइ उहो ई ठीकु अथव। एडिक्शन छा थींदो आहे? आदत। तव्हां अगरि अचो न रोज़ हिते, त इहे सवाल ई न पुछो, मां सभु ॿुधाए चुको आहियां। हीअ अथव असांजी 12 सालनि खां पोइ हुनखे ॿुधणु ईंदो आहे, 12 साल पहिरीं जेको चयो हिनखे पोइ ॿुधणु ईंदो आहे कि हीअ चयईं, त तव्हांखे साल खां पोइ ॿुधाइणु, तव्हां अचो ई कोन था न कंटिन्यू। इहो सभु मां चई चुको आहियां, स्पष्ट आहे। ऐं जवाबु ही अथव विवेक। विवेक न आहे त हाणे उहो एॾो हुन सां ॻाल्हाए, यार मां हितां ॿुधाए चुको आहियां हुन जो छा पुठियां हलंदो आहे। मंच ते अची लिखियलु हूंदव लाइव, राति जो 3 बजे, त लाइव हूंदो थोरे ई आहे, उहो त सुम्हियो पियो हूंदो आहे घरु। तव्हां मायूं निंड फिटाए वेही रहंदा आहियो 3-4 बजे। ऐं ॿियो त छॾियो, इन में बि वरी हिकु नई ॻाल्हि जानकारी आई आहे कि घणेई ॿार घरां निकिरी करे 3 बजे होटल में पिया पहुचनि, रूम पिया बुक थियनि, 3 खां 6 रूम बुक। घरां छा चई निकिता, अमृत वेले जा रहे हैं। तब मायुनि खे, सिंधियाणियुनि खे थी छा वियो आहे? असांजी ॻाल्हि छो नथी सम्झ में अचे? छो त असां ईअं नथा ॻाल्हायूं कि इस दास ने कभी ऐसा नहीं कहा, ये दास हमेशा सभी धर्मों का आदर करता है। रिंकू भाई साहब पियो चए, त इहो छो नथो चई, इस दास ने कभी लालच नहीं करी, इस दास ने कभी पैसे नहीं लिए, पैसे नहीं कमाए, उहो छो नथो चई? पर मायूं एॾियूं भोलियूं भालियूं सिंधियाणियूं, बसि मिठो जेको ॻाल्हाए उहो सही आहे बसि, ऐं जेको मुंहं ते सच ॻाल्हाए उहो ग़लति आहे। भाड़ में वियो धर्म भरम, छाजो धर्म भरम, मुंहिंजी तारीफ़ थी उहो सही आहे, मूंसां मिठो ॻाल्हाई उहो सही आहे। त हाणे अलाए छा चयो अथई जेको हली रहियो आहे, त मां इहो पियो चवां कि मां अखर मां यूज़ कंदो आहियां, त हिनखे हुन में न खणिजो।
कि अहंकार अथसि। दास वारी भाषा असां खां थींदी कोन, ऐं तव्हांखे बि कोन वणंदी। हाणे छा चवंदा, अरे इसको कुछ हो गया है, हमारे साईं को पता नहीं क्या हो गया, इंजेक्शन लगवा के लाना पड़ेगा, कुछ हो गया, पता नहीं क्या क्या बोल रहे हैं। मां बटे गारियों ॾियांव, चो हाँ अब ठीक हो गया, यही है वही है ये। सही आहे न। हाणे मां चवां छा पियो, हा मां पियो चवां कि हिन दास कुछ अविवेक ॾिठा आहिनि। वॾो अविवेक ही आहे कि विवेक कान्हे कि मां हिननि समझदारनि जे अॻियां इहा भाषा ॻाल्हायां, सम्झा। त मां तव्हांखे नथो चवां, मां फेसबुक वारनि खे थो चवां कि इहो अविवेक अथव कि तव्हां हुन भाषा खे पसंदि कयो। अच्छा, जेके वरी ज़्यादा ई मिठो ॻाल्हाईंदा आहिनि न, उहे एसी तेसी बि उहे ई कंदा अथव सभिनीनि जी, पोइ उहे गारियूं ॾींदा अथव, दड़का ॾींदा आहिनि, ऐं माण्हू ॿुधंदा आहिनि, छो त पहिरीं मिठो ॻाल्हाए चुको आहे। त हिन दास अविवेक ॾिठा आहिनि। इहो तव्हांजे लाइ न, फेसबुक वारनि जे लाइ। हल चल दास तो चवां बसि ख़ुशि। हिन दास संतनि में बि अविवेक ॾिठो आहे, ब्राह्मणनि में अविवेक ॾिठो आहे, मायुनि में अविवेक ॾिठो आहे, जिते जिते ॾिठो आहे। मां शेयर थो करणु चाहियां ताकि इहो न थिए। केतिरा ॿुधाया मूंखे यादि बि कोन्हनि। संतनि जो अविवेक इहो, सिंधी संतनि जो मंच ते वेठा आहिनि त साम्हूं वारे जी परिस्थितीअ सां कोई मतिलबु ई न, कि हू मुंहिंजी भाषा पचाए सघंदो या न। सिर्फ़ु दड़का ई ॾियणा आहिनि सभिनीनि खे। अगरि मंच ते ॾाढा संत वेठा आहिनि, सभिनि जो अधु कलाकु टाइम आहे सत्संग जो, त सभई दड़का ई ॾियण ई आया आहिनि छा? कि हीअं नथियूं कयो, हूअं नथा कयो, टाइम ते नथा अचो। ऐं जेको टाइम ते आयो आहे उनजी तारीफ़ बि न निकिरंदी अथनि मुंहं मां। पोइ तव्हां छो पिया चओ कि टाइम ते नथा अचो? दड़का ॾियण लाइ तयारु आहियो, पर शाबाश ॾियण लाइ तयारु तव्हां खां नथी निकिरे, छो त ख़ुदि था चाहियो कि पहिरीं त असांजी तारीफ़ थिए। त अविवेक मूं उन्हनि में ॾिठो आहे कि उन्हनि खे ख़बर ई नथी पए समाज में छा हली रहियो आहे, असांखे छा ॻाल्हाइणो आहे, उन्हनि जी दिलि ते छा असरु कंदो असांजो वक्तव्य, उन सां कोई मतिलबु न। उहो हू वञी ॼाणे। संतनि जो अविवेक ॾिठो आहे। ब्राह्मणनि जो त मां ॿुधायोमांव कि गरुड़ पुराण ॿुधाए हणी एसी तेसी कंदा साम्हूं वारे जी, बिना उन जी व्याख्या, बिना उन खे अॼु जे समय में सम्झाए डायरेक्ट, ऐं ॿाहिरि वञी गुटको, ऐं वरी गरुड़ पुराण कि जॾहिं तूं हितां वेंदी न, तोखे मारींदा कुटींदा वठी वेंदा। जरा सी ॻाल्हि ते मारींदा कुटींदा वठी वेंदा। भई जरा सी। पोइ नदी ईंदई, वरी बरसाति थींदई, हू माई ॾकी, जेको बि ॿुधंदो ॾकंदो ई। वरी नरक में कढ़ाई तेल जी, पोइ लिस्ट, हिन पाप जो ही फल, हिन पाप जो ही फल। त लॻभॻि रोज़ त पाप ई पिया था कयूं पाण, कुझु न कुझु थिए ई पियो थो। इन जो रिजल्ट इहो निकितो कि माण्हू न ये धर्म, हिंदू धर्म खे अहिड़ो सम्झो कि धर्म ॾकाईंदो आहे, छॾ हिन धर्म खे, हलियो वञ जलेबियुनि जी शरण में। जलेबियुनि जी चमचागिरी करणु इज़ी आहे, पर ही नरक जो दुख भोगणु ॾुखियो आहे ॾाढो, जेको आहे बि कोन, काल्पनिक। माण्हू छो भॻा डप में जलेबियुनि जी शरण में कि ही गुरु छॾाईंदो, हिननि जो पंथ चए थो हम छुड़ा लेंगे नरक वरक से।
चिंता मत करो। इन डप जे करे बि त विया, ते ग़लती कंहिंजी? ब्राह्मण जी, विवेक न, अविवेक। ऐं वरी ब्राह्मण ई था चवनि कि 5 ॾींहं ॿारो कयो, पंहिंजी सुविधा जे लाइ। भाई 5 ॾींहं हलो कयो त उनखे ॿारो छो था चओ? उनखे छा चवणु खपे? 5 ॾींहं बूंढो, 5 ॾींहं कयव त इन उहो चए कि 5 कंदासीं, पाण बूंढो कंदासीं। चवनि 5 ॾींहं ॿारो कयो आहे। अरे 5 ॾींहं ॿारो थींदो ई कोन्हे, 5 ॾींहं 5 थींदो आहे, 3 ॾींहं 3 थींदो आहे, पहिरें ॾींहुं पहिरियों थींदो आहे, ॿिए ॾींहुं ॿियो थींदो आहे, 13 ॾींहुं 13 थींदो आहे, संतनि जो 17 बि थींदो आहे। त इहो अविवेक केॾो नुक़सान थो करे। ब्राह्मण जो अविवेक, संतनि जो अविवेक, व्यापारियुनि जो अविवेक कि ग्राहक सां कीअं ॻाल्हाइणो आहे, किथे कमाई रखणी आहे, किथे धर्म रखणो आहे, व्यापारियुनि खे विवेक कान्हे। मायुनि जो अविवेक। हाणे पाठ ते एॾियूं हरकतूं थींदियूं आहिनि, सम्झो स्पीकर सीटी हई माइक ऐं पासे में का वेठी आहे, उनखे चयो थोरो ॾिस भाई त आवाज़ घटि करण सां सीटी न हणंदो आहे न, आवाज़ घटि करण जे बजाए पिलक खे भई उहो बंदि चालू करे, त इनखे छा चइबो? अविवेक। अविवेक इहो बि किथे मुस्कुराइणो आहे, किथे बूथ सुॼाइणो आहे, माण्हुनि खे ख़बर ई न। सही आहे न? भाई हिते खिलण जी कहिड़ी ज़रूरत हुई, हिते का खिल जी ॻाल्हि त हुई कोन। थोरो विवेक रखिबो आहे। विवेक जीवन में उते कमु ईंदव जिते तव्हांखे पहिरीं खां कुझु सेखारियो न वियो आहे। उन परिस्थितीअ में कमु ईंदव जंहिं परिस्थितीअ सां तव्हां अनजान हुआ, अचानक साम्हूं अची वई परिस्थिती, हाणे छा कयां? हिते विवेक कमु ईंदो आहे कि जेको पहिरीं सोचियो बि कोन हो, अहिड़ी ॻाल्हि परिस्थिती अची वई, उते विवेक, बुद्धि बि न, विवेक। ऐं ग़लती उते बि थींदी अथव जिते तव्हां पहिरीं सोचे रखंदा आहियो कि मां हीअं चवंदसि, पोइ हीअं थींदो, पोइ हीअं थींदो, पोइ हीअ प्रश्न पुछंदसि, हीअ जवाबु मिलंदो, मुंहिंजी तारीफ़ थींदी, पर इहो सभु थींदो ई कोन त पोइ छा कंदा? त विवेक जो अर्थ आहे कहिड़े जॻह ते कहिड़ी ॻाल्हि चवणी आहे, कहिड़ी जॻह ते कहिड़ी ॻाल्हि करणी आहे, इन जी सम्झ। ऐं उहा रटी रटाई कोन थींदी आहे। कंचू खे मां मञींदो आहियां, विवेकशील आहे उहा, कोई रटो रटायो जवाबु न। ऐं सभिनि खां सुठो आहे पंहिंजी होशियारी छॾे ॾियणु, हाईलाइट थियण जो शौक़ु साइड रखणु, मां कुझु आहियां इहो साइड करणु, लिकाव दुराव छॾे ॾियणु। ऐं ॿी शइ आहे न विवेक पाइण लाइ, सत्संग। इन ते ई त आहे सत्संग, कि सत्संग छा ॾींदो आहे असांखे? सत्संग विवेक ॾींदो आहे। गोस्वामी तुलसीदास चए थो, बिन सत्संग विवेक न होई। हाणे विवेक अगरि निशानी आहे सत्संग जी, त असांखे त ॾिसणो पवंदो न कि भाई घणो विवेक आहे संगत में। न आहे त माना सत्संग ई न कयो अथनि इन्हनि। तॾहिं पियो थो मां इन ते ज़ोर ॾियां कि अविवेक न थियणु खपे, हिते बि न, ॿाहिरि बि न। तव्हांजो विवेक नज़र अचे, साम्हूं वारो भली कहिड़ो बि मूड़ हुजे, अविवेकी हुजे, तव्हांजो विवेक नज़र अचे, समझदारी, चालाकी न, देखा देखी नकल वारी होशियारी न, पढ़ियल लिखियलनि जी होशियारी न, विवेक। फेसबुक ते अनेक माण्हू सिंधी कमेंट कंदा आहिनि कि हमारी सिंधी भाषा बचनी चाहिए। हिकु अॼु लिखियईं, सिंधी भाषा बचनी चाहिए, मुझे हैरानी होती है कि कोई न सिंधी में बात करता है, ना कोई सिंधी में हालचाल पूछता है। तो मां चयोमांसि पहिरीं तूं त सिंधी ॻाल्हाए। इहो विवेक चुकिजी वई। इनखे चइबो आहे ॿियो त सभु बचाए वरितई, होशियारी,
पर असली विवेक जो इस्तेमालु कयई कान कि इहो सभु मूंखे ख़ुदि पहिरीं सिंधीअ में ॻाल्हाइणो आहे। विवेक बिना सत्य जे कोन ईंदव। सत्संग माना छा? जंहिंमें सत्य बि आहे ऐं सुठो संग बि आहे। ऐं विवेक में इहे ॿई शयूं झलकंदियूं आहिनि। हिकु त सत्य, विवेक में सत्य हुजे, ऐं ॿियो सुठो संग जो परिणाम हुजे। किथे 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 कूड़ बि ॻाल्हाइणो पवंदो आहे। इहो कीअं ख़बर पए? विवेक, उहो विवेक ॿुधाईंदो। सत्य खे बचाइण जे लाइ कूड़ ॻाल्हाइणो थो पए। अगरि तव्हां सच ॻाल्हाइण जो ठाने ई वेठा आहियो ऐं उन चकर में अधर्म थो वधे, त माना तव्हांखे विवेक कान्हे। त विवेक आहे दुर्लभ, पर ईंदो किथां? सत्संग मां। मूंखां कॾहिं कॾहिं पुछंदी हुई साक्षी पहिरीं कि तव्हांखे कीअं तव्हां पहिरीं ॿुधाए छॾींदा हुआ कि हीअ ॾिसजांइ हीअं थींदई, ऐं उहो थी वेंदो हो। भई हीअ माईअ हीअं ॻाल्हायईं, हिन छोकिरे हीअं ॻाल्हायईं, पर हिन जूं हींअर ॻाल्हियूं वॾियूं वॾियूं आहिनि, त मां चयोमांसि इहो थींदो ई कोन, हीअ सक्सेस कोन वेंदो। ऐं उहो थी वेंदो। ॿिए बि कहिड़ियूं ॻाल्हियूं, भाई हीअ हीअं अथई त ही सुभाणे हीअं चवंदई ॾिसजां। त हिन चयो तव्हांखे कीअं ख़बर? त मां चयोमांसि इहो विवेक थींदो आहे। नॉर्मल विवेक माना कॉमन सेंस, हिकु सामान्य सेंस। पर इहो मिलियो किथां? मां चयोमांसि सत्संग मां। त हिन जो प्रश्न हो कि इहो कहिड़ो सत्संग, किथे विशेष तव्हां ॿुधण विया छा? चयोमांसि न, इहो ई पापा ऐं बाबा वारो सत्संग, इहो ई जेको कॾहिं पाठनि ते वेंदो हुउमि गॾु, कॾहिं दरबार में थींदो हो, कॾहिं किथे। त कोई मञे ई नथो कि उन्हनि जो सत्संग ॿुधी करे मूंखे विवेक अची सघे थो। छो त सत्संग में आख़िर त सुठो ई सुठो थींदो आहे न, प्रवचन भॼन। त कोई ग्रहण करे वठे न, त उनखे विवेक ज़रूरु ईंदो। दृष्टांत अॻे ॿुधाईंदा हुआ ॾाढा सुठा सुठा सत्संग में, त कथाऊं नंढियूं नंढियूं, उन्हनि में बि ॿुधण सां ई विवेक अची वेंदो हो। पंचतंत्र, हितोपदेश। त विवेक तव्हां सम्झी विया न सभु। मूंखे लॻे थो तव्हां आहियो समझदार, कॾहिं कॾहिं सायो करे कंदा आहियो। पतो सभु अथव, ॾाढा चालाक आहियो। उनखे छा चइबो आहे? सेबाणो। सेबाणो, इहो नओं अखर पतो पियो। सेबाणो माना जंहिंखे पतो सभु आहे, पर सायो करे चरियो थियण जो नाटक करणु। हाणे तव्हां सभु चओ हा असांखे सभु पतो आहे, असां सायो करे चरिया थींदा आहियूं। त मुंहिंजे अॻियां त न थियो न यार, मुंहिंजी महिनत वधी वेंदी आहे। मूंखे लॻंदो आहे हाणे पहिरीं इहो ठीकु करिणो आहे। तव्हां चओ न असां ठीकु आहियूं, हलंदो रहो, बढ़िया आहे सत्संग। त पोइ ॾिसो केॾो मज़ो थो अचे। ॿई विवेक, अगरि किथे ॿ विवेक मिलंदा आहिनि न पाण में, ॿ विवेक, त दोस्ती थींदी आहे। ॿ दिलि मिलंदा आहिनि त प्यारु थींदो आहे। ॿ दिमाग़ मिलंदा आहिनि त व्यापार थींदो आहे। ऐं ॿिए बि ठाहिया हुआ इहे, विवेक मिलनि, वीचार मिलनि त दोस्ती थींदी आहे ऐं सत्संग थींदो आहे। त बिन सत्संग विवेक न होई। विवेक बिना सत्संग जे कोन मिलंदो। त ॾिठो हूंदव माण्हू ॾाढो पैसे वारो, पर विवेक न, पढ़ियल लिखियल ॾाढो, पर सामान्य विवेक न। इन ते अनेक दृष्टांत आहिनि विवेक ते, हिकु ॿ ॿुधी वठो ताकि थोरो तव्हांखे सम्झ में अचे। हिकु दृष्टांत इहो ॿुधो वॾनि खां ई पंहिंजे, कि हिकु वैद्य हो, डॉक्टर वैद्य, अॻे वैद्य हूंदा हुआ। त वैद्य हिकु मरीज़ ॾिसण वियो, पाण सां गॾु पंहिंजे पुट खे वठी वियो। त वैद्य नब्ज़ ॾिठई ऐं पलंग जे हेठां निहारई, खट जे हेठां छिलका पिया हुआ नारगीअ जा।
त वेद हुनखे चयसि तो नारगी खाधी हुई छा? त हुन चयसि हा। चयसि ठीकु आहे। ॿाहिरि आया त पुट पंहिंजे पीउ खां पुछियो कि तव्हांखे कीअं ख़बर पई कि हिन नारगी खाधी हुई? त हिन चई मां सेखारियांसि पंहिंजे पुट खे, अॻिते हिनखे बि करणी आहे डॉक्टरी। चयसि पुट हेठि ॾिठई कोन, छिलका पिया हुआ नारगीअ जा थोरा, त मां सम्झी वियुमि हिन नारगी खाधी आहे। हाणे कुझु टाइम खां पोइ उहो पुटु वैद्य थियो, डॉक्टर थियो। हिकु हंधि मरीज़ ॾिसण वियो, मरीज़ जी नब्ज़ ॾिसी खट जे हेठां निहारण लॻो त घोड़े जी जीन थींदी आहे न पुठीअ ते, उहा पई हुई। त चयसि तो घोड़ो खाधो हुओ ई छा? चई भैंसा घोड़ो कीअं खाइबो, पागल हले तव्हां। त हिनखे छा चइबो आहे? विवेक न आहे, अविवेक। अविवेक। अरे केवल नकल करण सां थोड़ी होशियार थी वेंदे तूं। ॿियो तव्हां ॿुधो हूंदव, हिकु पीउ पंहिंजे पुट खे चई यार फलाणो गुज़ारे वियो आहे, तूं वञ, तूं थी अच सर तां। त हुन चयसि मूंखे ख़बर ई कान्हे उते छा कबो आहे, छा वञी चइबो आहे। बैठक में वञ, बैठक में। त हुन चयसि अरे सिखंदे कीअं? भई जीअं ॿिया चवनि थोरो सिखबो आहे, ॾिसबो आहे ॿिया छा था चवनि, त जीअं ॿिया चवनि तीअं तूं चइजां। हाणे छोकिरे ॿुधई ॿाहिरां पाड़े मां, भई चवनि पिया कि जेको गुज़ारे वियो न, भैंसा शैतान माण्हू हो, सुठो थियो हलियो वियो, भार लथो धरतीअ तां, जिंद छुटी। छोकिरे छा सोचई, मुंहिंजे पीउ चयो जीअं ॿिया चवनि तीअं चइजां। त उते वियो, बैठक में राम सत करे वेठो। चई सुठो थियो हली वियो, धरतीअ ते बोझ त हो, अलाए घणे जा पैसा खाई विया, ॿाहिरि चवनि पिया। त माना विवेक न आहे। एतिरे में त तव्हां खिलो था, एतिरे में त सम्झी था वठो, पर इन खां ॿिए बि गहरियूं ॻाल्हियूं आहिनि जिते तव्हां अविवेक कंदा आहियो। कुझु बि अननेसेसरी जॾहिं ॻाल्हाईंदा आहियो, हे त इन करे बची वेंदियूं आहियो कि भई हलो सुहिणियूं आहियो, थोरियूं मायूं आहियो, त माईअ खे माफ़ आहे, हल भई वयल माई आहे त पुरुष मुस्कुराए करे चवंदो हा हा भाभी काई ॻाल्हि भाभी, उहो ग़लती ॾिसंदो बि आहे न पुरुष, त भाभी भाभी चई सम्झाईंदो आहे कि न भाभी ईअं न, ईअं थोरी आहे, हो त हीअं थींदो आहे। हुनखे कहिड़ी ख़बर आहे, भाभी बि नाटक ई पई थी करे, हुनखे बि सभु ख़बर आहे, सायो करे पई थी करे कि इहो भैया पुछे थोरो। पर न कयो न, सायो करे बि छो कजे, अविवेक। समझदारीअ जो परिचय ॾियो, घटि ॻाल्हायो, पंहिंजो ॻाल्हायो, पंहिंजो सम्झंदा आहियो। भाई ॾिसो पाठनि ते कोई गुज़ारे वञे त पाठनि ते जेके सलाह ॾियण वारा हूंदा आहिनि, अॼु कोमल खे चयसि पई हिकिड़ी माई कि कणा प्रसाद चमच सां न विराए, हथ सां विराए ऐं वाहेगुरु वाहेगुरु चओ। ऐं मां ॿुधां पियो, मुंहिंजे साम्हूं पई चयसि, त कोमल मूं ॾे निहारण लॻी कि सम्झायोसि हाणे, छो त हिननि खे मां ई, कोमल हिननि खे मां ई सम्झायो आहे कि चमच सां विरायो। त मां उल्टो माई खे चयोमांसि छा कयूं अम्मा, अॼुकल्ह जा ॿार पंहिंजे मत वारा आहिनि। त कोमल चई हा। पोइ उहा माई शुरू थी वई कि प्रसाद माना छा, तव्हां हुआ न, कणा प्रसाद माना छा? कणा प्रसाद गुरूअ जो प्रसाद, उनखे असां चमच लॻायूं? मां चयो न, छो त ॾिसो इहो विवेक आहे कि कंहिंसां मथो हणणो आहे, कंहिंसां बहस करणी आहे ऐं कंहिंजो मज़ो वठिणो आहे। त मां चयो न, हथ सां विराइणु खपे, चमच सां छो? चमच सां त ख़राबु थी वेंदो, हथ सां थोड़ी ख़राबु थींदो, हीअं हीअं करे किथे ख़राबु थींदो? उहो सम्झी कोन। पर हुन जा एक्शन ॾिसो हा, उहा त चमच सां ई पई विराए, ओॾां त फ़र्क़ु कोन पियो न, त मां छो हुन सां बहस कयां? उन जा एक्शन इहो ॾिसो हा कि ॼण हीअ खोज करे आई आहे, जेको ॻाल्हाए थी ॼण हिन जे अंतःकरण मां थो अचे। त ओॾी महिल मूंखे वीचार आयो कि
माण्हू जेॾी महिल सलाह ॾींदो आहे किथे पाठ ते कि ही कर हू कर हीअं कर, त उहो पंहिंजो तो ॿुधाए या ॿुधल तो ॿुधाए, अधिकतर ॿुधल तो ॿुधाए। ठीकु आहे, ॿुधल ॿुधाइण में काई दिक़त कान्हे, पर जेका तुंहिंजी एक्शन बाजी आहे न, तुंहिंजी बॉडी लैंग्वेज जेका आहे, इहा तूं छो थी विच में घुसेड़ी, इहा तूं विच में विझी करे इहो थी चई कि मुंहिंजो वीचार आहे, इहो आहे अविवेक। अगरि ॿिए जो बि ॿुधाए त बि हले, मतां किथे सही लॻी बि वञे, पाण कोन चवंदा आहियूं हीअ मुरारी बापूअ जी ॻाल्हि आहे, हीअ हुन जी ॻाल्हि, या वधि में वधि चवंदा आहियूं कि हीअं ॿुधो आहे भाई असां। अहिड़ा हूंदा आहिनि समझदार माण्हू कि भाई असां हीअं ॿुधो आहे ऐं हीअं थींदो आहे, पर ॿुधो आहे पर बॉडी लैंग्वेज वरी पंहिंजी उन में जोड़णु, ॼण मां ई आविष्कार कयो आहे इन्हनि वचननि जो, इन वीचारधारा जो, त ॾाढो वॾो अविवेक थी वेंदो आहे। रामचरितमानस में ॾाढनि हंधि विवेक विवेक अखर ईंदव, मुनि परम विज्ञानी परम विवेकी, ये अखर ईंदा, त विवेक अविवेक जो कुछ ॿी निशानियूं ॿुधायां मैं, तव्हांखे ख़बर सभु आहे। जीअं कि ॿिनि जे विच में ॻाल्हाइण अविवेक आहे न, तूं बि सम्झ, ॿिनि जे ॿ ॼणा ॻाल्हाइनि था, विच में ॻाल्हाइण अविवेक। ऐं बिना मांगे सलाह ॾियण अविवेक, ॿुधण घटि ऐं ॻाल्हाइण वधीक अविवेक, अधु ज्ञान उनखे पूरो सम्झणु, पढ़े बिल्कुलु न ऐं पढ़ाइण ज्ञान उपदेश वधीक करे अविवेक, भीड़ खे सभु कुझु सम्झणु अविवेक, ऐं लक्ष्य जो जंहिंखे पतो न हुजे ऐं बिज़ी रहे ॾाढो अविवेक, ऐं फड़ फड़ करे, ही मूंखे जेके दिमाग़ में अचनि पिया, जेको ॾिठो आहे, कुझु लिखिया कुझु रहिजी विया, पोइ हिकदमि यादि थोरी ईंदा आहिनि। अच्छा, ॿियो, प्रश्न न पुछे, जिते प्रश्न पुछणु खपे उते प्रश्न न पुछे अविवेक, ये पहिरीं बि चया हुआ। ऐं जिते चुप रहणु खपे उते वरी ॻाल्हाइण अविवेक। ऐं ॿियो, पंहिंजो पाण में कुझु बि चेंज न आणणो आहे, पंहिंजूं उहे ई आदतूं, उहे ई हरकतूं, ऐं उमेद रखणी आहे कि परिस्थिति मटिजी वेंदी। भाई मां जीअं आहियां उअं ई रहंदसि, छो त मां सही आहियां, ऐं ॿिया मटिजी वेंदा, अॼु न सुभाणे परिस्थिति मटिजी वेंदी, इहो आहे अविवेक। ॿिए मां उमेद रखणु, पाण न मटिजणु, ऐं ॿिए मां उमेद। एकाग्रता जी इन जा हू आहिनि, भाई विवेक किथां अचे, ध्यानु, एकाग्रता, सत्संग, प्रश्न पुछणु खपे, ऐं पढ़णु खपे, सुठा शास्त्र किताब पढ़णु खपनि, भीड़ ॾिसी करे तय न करणु खपे। ॿियो अविवेक इहो अथव कि ख़ुदि जी तारीफ़ करणु, ख़ुदि जी तारीफ़ करणु, ख़ुदि खे एक्स्ट्रा ऑर्डिनरी सम्झणु, इहो सम्झणु कि मूं जहिड़ो होशियारु माण्हू अॼु ताईं कोई न थियो आहे, न थींदो, इहो अविवेक। ऐं सिर्फ़ु ॻाल्हियूं, कर्म न, सिर्फ़ु ॻाल्हियूं वॾियूं वॾियूं करणु, ऐं ज़िमेदारी कुझु बि न।
ॿी ॻाल्हि अविवेकीअ जी कि उनखे अपमान जी बि परवाह कोन हूंदी आहे। बेइज़ती थींदी रहंदी अथसि पर खिली करे उनखे टारे छॾींदो, खिली करे उनखे इग्नोर कंदो, ॼण थी कोन्हे, बेइज़ती थी। विवेकी माण्हूअ लाइ वॾी ॻाल्हि थी वेंदी कि बेइज़ती थी आहे त पहिरीं मां पतो लॻायां कि सच में मूंखां ग़लती थी आहे या कोई ईर्ष्या सां थो करे, ईर्ष्या सां बि करे थो त मूंखे ख़बर हुजणु खपे। इहो विवेकी माण्हू। अविवेकी चवंदो अरे यार छॾीस हिनखे, मां ख़राबु छो सोचां, बेइज़ती थी आहे कंहिं मूंखे मुंहिंजे बारे में ॿुधायो कि तुंहिंजे नाले हीअं पिया चवनि, हा भली चवनि। इहो अविवेक आहे। निष्कर्ष कढिबो आहे, पतो लॻाइबो आहे, बदिलो वठणु न वञिबो आहे, पर हिकु पतो लॻाइणु ज़रूरी आहे कि मूं में केतिरियूं ग़लतियूं आहिनि, मूं में कहिड़ियूं बुराइयूं आहिनि, माण्हू छा था चवनि, सही था चवनि या न। त विवेक भॻवान खां घुरिजो, सिर्फ़ु पैसो न घुरिजो, सिर्फ़ु विवेक न। सभिनि खां अनमोल शइ कान्हे विवेक, ऐं उहो विवेक किथां मिलंदो? सत्संग मां। त हिते अॼु असां सत्संग खे विराम था ॾियूं, पर न को भॼन ॻाए सघियासीं न कुझु ॿियो। त विवेक रखो कि न त न थियो त न थियो। इते कथा खे विराम था ॾियूं। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।